जेके ॾिण वार आहिनि उन्हनि ॾिणनि जे बारे में इंफॉर्मेशन। जी, त अॼु छा तव्हां शेयर करण वारा आहियो, उहो असां बिल्कुलु ॼाणण लाइ उत्सुक आहियूं। अॼु महालक्ष्मी जे सॻड़े जे बारे में मां ॿुधाईंदसि। इहो बि असां सिंधियुनि जो तमामु इम्पोर्टेंट ॾिणु हूंदो आहे, छो त हिन में असां महालक्ष्मी मतिलबु असांजी लक्ष्मी माता, असां हुनखे पूजींदा आहियूं। त उन लाइ असांखे 16 ॾींहंनि जो सॻड़ो जेको हूंदो आहे उहो असां हथ में ॿधंदा आहियूं। ऐं 16 त श्राद्धनि खां 8 ॾींहं अॻु असांखे इहो सॻड़ो ॿधणो हूंदो आहे ऐं श्राद्ध जे 8 ॾींहं ते इन सॻड़े खे पूजा ॿुधी करे विधीअ सां गॾु छोड़बो आहे। त घणेई ॼणा इहो सॻड़ो घर में बि ठाहींदा आहिनि ऐं घणेई ॼणा हिन सॻड़े खे या त ब्रह्मणीअ खां घुराईंदा आहिनि। त हिनखे ठाहिण लाइ असांखे हिकु मोली वठणी पवंदी आहे। उन मोलीअ जी 16 तंदियूं कढबियूं आहिनि ऐं हुन 16 तंदियुनि खे पोइ हैड्र वारे पाणीअ में डिप करे विझी करे मंदिर में रखी छॾिबो आहे। तंहिंखां पोइ कथा ॿुधी करे हुन में 16 ॻंढियूं ॿधबियूं आहिनि ऐं उहो वरी असां ॿधंदा आहियूं। ऐं जीअं ॿुधायोमांव, पोइ असां 16 ॾींहं खां पोइ 8 ॾींहं ते श्राद्ध जे 8 ॾींहं ते सॻड़ो छोड़बो आहे। हिन सॻड़े जो जीअं ॿुधायोमांव धन लक्ष्मी प्राप्तिअ लाइ इहो असां पूजा कंदा आहियूं। तंहिंखां सवाइ जे ॾींहुं असां इहो छॾींदा आहियूं त हर हिकु सॻड़े खे 4 पुड़ियुनि ते 2 सुरियूं ठहंदियूं आहिनि हिकु सॻड़े ते ऐं हिकु तितर। सुरी मतिलबु चौथे वांगुरु ई हूंदी आहे, हुनमें 16 कुंडियूं हूंदियूं आहिनि ऐं तितर खे 4 कुंडियूं हूंदियूं आहिनि। त उहे 2 सुरी ऐं हिकु तितर हिकु सॻड़े जे पोयां असांखे ठाहिणी हूंदियूं आहिनि। त उहो पूजा खां पोइ असां घर में खाई सघंदा आहियूं। तंहिंखां सवाइ असां हिन ॾींहं ते ख़ासि करे सतपुड़ा बि ठाहींदा आहियूं ऐं चौथा ठहंदा आहिनि, लोला ठहंदा आहिनि। त घणेई ॿार ऐं वॾा हिन ॾिण जो तमामु बेसब्री सां इंतज़ारु कंदा आहिनि, छो त इहो जेको सतपुड़ो हूंदो आहे न, असां मिठे खीर में विझी करे खाईंदा आहियूं त तमामु टेस्टी लॻंदो आहे। त तमामु बेसब्री सां इन ॾिण जो इंतज़ारु कयो वेंदो आहे। ऐं तंहिंखां सवाइ इन महालक्ष्मी जे सॻड़े ते असां घोड़े जी बि पूजा कंदा आहियूं, छो त चयो वेंदो आहे कि लक्ष्मी माता घोड़े ते वेही करे तकिड़ो असां वटि ईंदा आहिनि ऐं धन लक्ष्मी प्राप्ति करण लाइ असांखे आसीस ॾींदा आहिनि। त हिन करे घोड़े जी बि पूजा थी वेंदी आहे। ऐं ब्रह्मणी असांखे मिटीअ जो घोड़ो प्रसाद जे तौर ते पूजा खां पोइ ॾींदी बि आहे कि उहो असां घर वञी करे मंदिर में रखूं ऐं नेक्स्ट ईयर वरी पोइ उनखे दरिया में विझी करे वरी ॿियो घोड़ो वठी करे वरी रखी था सघूं। त हिन तरीक़े सां असां महालक्ष्मी जो सॻड़ो करे सघंदा आहियूं। ऐं ॿियो जेको आहे पुरुषोत्तम महीनो बि अचिणो आहे, उहो ईंदो 18 सेप्टेम्बर खां चालू थियणो आहे। पुरुषोत्तम महीनो खे असां 2 नाला ॿिया बि ॾींदा आहियूं। ही एक्चुअली आहे 13हों महीनो। असांजे साल में एक्चुअली हूंदा आहिनि 12 महीना ऐं इहो 13हों महीनो हूंदो आहे जेको 3 सालनि खां पोइ ईंदो आहे। जीअं असांजो लीप ईयर हूंदो आहे, लीप ईयर मतिलबु तव्हांखे फेब्रुअरी में आफ्टर 3 इयर्स 4th ईयर में 28 डेज़ जी जॻह ते 29 डेज़ हूंदा आहिनि। त सेम वे असांजो इहो लीप मंथ हूंदो आहे सिंधियुनि जो, हिंदू सिंधियुनि जो जेको इहो सॼो मंथ हूंदो आहे, अधिक मास बि चयो वेंदो आहे। अधिक मास माना एक्स्ट्रा मंथ असांजो आहे इहो। त इहो तमामु हिन जी मान्यता आहे। हिन में तमामु दान पुण्य कया वेंदा आहिनि। तंहिंखां सवाइ चङा यज्ञ कया वेंदा आहिनि ऐं जेको बि चयो वेंदो आहे कि हिन महीने में जेको दान पुण्य कंदो आहे हुनजो ॾौड़ो लाभ हुन पर्सन खे हासिल थींदो आहे। त हिन महीने में को सुठो कार्य शुरू न करणु खपे ऐं ज़रूर दान पुण्य अधिक में अधिक करणु खपे। इहो हिन महीने में असां कोशिशि करे विष्णु भॻवान खे वधीक पूजींदा आहियूं ऐं कृष्ण भॻवान खे बि। इहो असांजो चालू थियण वारो आहे 18 सेप्टेम्बर खां ऐं 16 अक्टूबर ते इहो महीनो पूरो थियणो आहे। त हिनखे असां पुरुषोत्तम महीनो बि चवंदा आहियूं ऐं ॿियो ॿुधायोमांव अधिक मास बि चयो वेंदो आहे। धर्माऊ महीनो 3 नाला आहिनि हिन जा। धर्माऊ महीनो मतिलबु दान पुण्य जे हिसाब सां। तंहिंखां सवाइ हिन जी 2 स्टोरीज़ एक्चुअली चयूं वेंदियूं आहिनि। हिकु स्टोरी जे हिसाब सां जेकी संत ॿुधाए विया आहिनि, चवंदा आहिनि 1000 साल अॻु हिकु मलमास करे नाले जो हिकिड़ो माण्हू हूंदो हुयो। उहो माण्हू खे मल मतिलबु कीअं गंदगी या गंद, त उन हिसाब सां सभु माण्हू उनखे उन नाले जे करे तमामु छेड़ींदा हुया। त उहो माण्हू जाम परेशान हूंदो ऐं आख़िर परेशान थी करे हू विष्णु भॻवान वटि वियो ऐं भॻवान खे चयईं त मूंखे मां जाम परेशान आहियां, मूंखे हिन मुसीबत मां ॿाहिरि कढो।
मां धरतीअ ते जीअण मुंहिंजो तमामु मुश्किल थी वियो आहे। त विष्णु भॻवानु चयसि कि तूं टेंशन न खण, मां तोखे हिकु वरदान थो ॾियां। अॼु खां तुंहिंजो नालो मलमास न, पर मुंहिंजो मां नालो तोखे ॾियां थो पुरुषोत्तम मास। ऐं हिन नाले, इहो नाले सां तुंहिंजो हर 3 साल खां पोइ मल्हायो वेंदो, पूजियो वेंदो, ऐं जेको बि श्रद्धालु मुंहिंजे नाले सां, विष्णु भॻवान जे नाले सां पूजींदो, हुनखे जेके बि कष्ट आहिनि, उहे विघ्न जेके बि हुनजे कम में अचनि था, उहे सभु कटिजंदा। तंहिंखां सवाइ हुननि खे तमामु लाभ मिलंदो अॻियां बि। त हिन तरीक़े सां पुरुषोत्तम महीनो असांजो जेको आहे चालू थियो। ऐं ॿी स्टोरी जेकी आहे, उनजे हिसाब सां इहो चयो वेंदो आहे कि हिन महीने में, जीअं मां ॿुधायोमांव, असां कहिड़ो बि शुभ कार्य नथा करे सघूं, त सभु देवी देवता हिनखे अपनाइण लाइ मना करे छॾियो। त सभु विया विष्णु भॻवान वटि ऐं चयूं त तव्हां हिन महीने खे अपनायो। त विष्णु भॻवान हिन महीने खे अपनायो ऐं हिनखे नालो पंहिंजो पुरुषोत्तम महीनो, पुरुषोत्तम मास ॾिनो। ऐं तंहिं करे हिनखे पुरुषोत्तम मास करे मल्हायो वेंदो आहे। त इन महीने में कोशिश करे सभिनी खे पंहिंजे जेके बि नेगेटिव या ग़लति कम जेके बि कंदा आहिनि, जेके बि आदतूं आहिनि, उहे सभु थोरो छॾे करे थोरो पाण में इम्प्रूवमेंट आणिजे। त छा थींदो आहे, नेगेटिव एनर्जी तव्हां खां परे रहंदी आहे। ऐं सभु सुठा कम कजनि, जीअं दान पुण्य जा कम थिया, पूजा पाठ थियो, मंत्र जाप थियो। त ईअं कुझु कंदासीं त पोइ असां वटि पॉज़िटिव एनर्जी असां अट्रैक्ट था कयूं, त सभु सुठा ई कम थींदा ऐं सभु असांजा कष्ट जेके आहिनि उहे दूर थींदा। त हिन तरीक़े सां तव्हांखे मां ॿुधायो हिन ॿिन्ही पुरुषोत्तम महीनो ऐं तंहिंखां सवाइ महालक्ष्मी जा झगड़ा, हे ॿई असांजा हाणे अचणा आहिनि। जी, 2 सेप्टेम्बर असांखे जाम महालक्ष्मी जो सुठी सॻड़ो छॾिणो आहे।